अदा ही असांखे आख़िरी मौक़ो है जे चाकर खान के मारण में कामयाब थियासीं न तो पोइ इहो सम्झ सॼी ज़िंदगी असां ऐशो आराम में गुज़रंदी। पर जे असां नाकाम थियासीं पोइ इहो पक सोरहाना सम्झ पोइ मारिया वेंदासीं। पोइ चाकर खान खां असां बची कोन सघंदासीं। अदा तूं छा थो सम्झी इहो चाकर खान कबर खान जे ॻोठ जे मथां हमिलो कंदो? न अदा न, चाकर खान इहा ग़लती कॾहिं न कंदो, कॾहिं न कंदो। या तुंहिंजी भुल आहे। चाकर खान पंहिंजे भाउ जे खून जे चकर में कुझु बि करे सघे थो। अड़े तरवेशो पंहिंजो होश विञाए वेठो आहे। हुनखे अख में सिर्फ़ु असां बॼणा हूं। असांजे पोयां आहे न चोटीअ ज़ोर लाइ बि असांखे मारण जी कोशिशि कंदो। इन जे करे चवां थो ख़्यालु कजांइ मता उॿारो थी पई गोलीअ जो शिकार थी वञी। पोइ मां अकेलो रोंदो रंभंदो वतां त मुंहिंजो भाउ कासिम हली पियो जो ग़लतीअ में अकबर खान जे ॻोठ ते हमिलो करे थो न। असांखे ॿियो कुझु बि नाहे करिणो। न चाकर खान जा वाठा मारणा आहिनि, न इहो दिलावर हवाली मारणो आहे। मारणो आहे त चाकर खान खे मारणो आहे। पोइ इहो दिलावर बि भॼी वेंदी। अदा जेकॾहिं चाकर खान ॻोठ जे मथां हमिलो करे थो त पूरे बंदोबस्त सां ईंदो ऐं पाण सां गॾु इन सावल खे वठी ईंदो। असांजा वॾे में वॾा दुश्मन आहिनि चाकर खान ऐं सांवल। ये असां हिक ई धक में ॿिन्हिनि खे उॾारे छॾियोसीं न। पोइ त तूं वञी कंहिं दरगाह ते ॿ टे देॻूं लाहिजांइ। अदा जेकॾहिं असां ॿिन्ही खे मारण में कामयाब थी वियासीं त पोइ हिन पूरे ॻोठ में असांजे साम्हूं को बि कंधु खणण वारो न आहे। असां पूरे ॻोठ ते बेपनाह हुकूमत करे सघूं था। अरे इन जे करे त चवां थो न चोटी जो ज़ोर लाइ रेस चाकर खान खे मारण जी कोशिशि कई। रेस चाकर खान खे मारे विधोसीं न। पोइ दूर दमाननि सां ॻोठ हलंदासीं। पोइ इहे ॻोठ जा असांखे लॻड़ी ऐं फुलतरू माण्हू छा कंदा? कुझु बि न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।